गैर कानूनी परडेहन की वापसी लाइ डेडलाइन जो आखिरी ॾींहुं सुभाणे खां ऑपरेशन शुरू करण जो ऐलान। सिंध समेत मुख़्तलिफ़ शहरनि में होल्डिंग सेंटर क़ाइम। सरफराज़ बुखड़ी जो चढ़ाए त रुगो गैर कानूनी परडेहन खे मुल्क मां नेकाली ॾिनी पई वञे के मख़सूस टोरे ख़िलाफ़ कार्रवाई करण वारो तासुर दुरुस्त नाहे। दुनिया जो को बि मुल्क बिना वीज़ा जे रिहाइशी इख्तियार करण जी इजाज़त नथो ॾे। लॻभॻि 2 लख गैर कानूनी परडेही पंहिंजे मुल्क वापसि वञी चुका आहिनि। अभी तक इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने पीटीआई पे बतौर सियासी जमात किसी किस्म की कोई पाबंदी नहीं लगाई है, तो निगरान हुकूमत कैसे एक ऐसा अमल कर सकती है जो कि गैर कानूनी और गैर आईनी हो। सवाल ही नहीं पैदा होता कि हम इस तरफ सोचें, ना ये हमारे मैंडेट में है, न कानून हमें इसकी इजाज़त दे रहा है। वो लोग जो उनके लॉयलिस्ट के तौर पे हैं वो इस इलेक्शन में हिस्सा लेंगे, जो उनके साथ खड़े हैं, उनकी जमात के कानूनी हैसियत के मुताबिक लड़ रहे होंगे। और लेवल प्लेइंग फील्ड क्या होती है? निगरान वज़ीर आज़म अनवर हक आकड़ चुयो आहे त रजिस्टर्ड अफ़गान पनाहगीरनि खे ॾे वापसि न मोकिलियो पियो वञे। गैर कानूनी परडेही वापसि वञी कानूनी तौर मोटी अची सघनि था। दुनिया जे कंहिं बि मुल्क में गैर कानूनी परडेहनि खे रिहाइश जी इजाज़त नाहे। आम चूंडुनि जी तारीख़ ॾियण जो इख़्तियार इलेक्शन कमीशन वटि आहे। निगरान हुकूमत आम चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन जी भरपूर मदद कंदी। पीटीआई चेयरमैन जी हिमायती उम्मीदवारनि खे चूंडुनि में हिसो वठण जी इजाज़त हूंदी। निगरान हुकूमत वञी रही आहे, को बि ॿियनि वांगुरु पंहिंजो वोट कास्ट करण लाइ बेचैन आहे। सिंध में कणक जो इमदादी अघु 4,000 रुपया फी मण ऐं पौरतुनि जी घटि में घटि पघार 32,000 रुपया मुक़रर। सिंध जे निगरान काबीना माड़ी जलबाणी साने जे मुतासिरनि खे मुआवज़ो ॾियण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। मार्जिविलनि जे वारसनि खे 80-80 लख ऐं ज़ख़्मियुनि खे 20-20 लख रुपया मिलंदा। गैर कानूनी परडेहनि जे नेकालीअ ते ख़र्च लाइ 4.5 अरब रुपया मख़सूस। ख़र्चनि जी निगरानी लाइ कमेटी क़ाइम। पुलिस खे ज़िले इंतज़ामिया सां गॾु मुतहरिक करण जी हिदायत। प्रोफेसर ताहिर सग़ीर खे NICVD जो एग्जीक्यूटिव डायरेक्टर मुक़ररु करण जी मंज़ूरी। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र जो चवणु आहे त गैर कानूनी परडेहनि जी वापसी यकीनी बणाई वञे। गैर कानूनी परडेहनि जी वापसी लाइ हर मुमकिन फंडनि जी फ़राहमी यकीनी बणाई वेंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो नालो खणण खां सवाइ शहबाज़ शरीफ़ ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त अॻूणे वज़ीर आज़म खे हुन उहिदो ॾियारियो पर अवाम लाइ कुझु न करे सघियो। अॻूणे इत्तेहादी हुकूमत बि कारकर्दगी न ॾेखारे सघी। अवाम जी ख़िदमत हमेशह PPE कई आहे। आपाशी निज़ाम में बहितरी आणे ज़रई पैदावार वधाए सघिजे थी। इसराइल जो गज़ा में जंगबंदी खां इनकार, मुसलसल बमबारी। 24 कलाकनि में वधीक 400 फ़लस्तीनी शहीद। शहीदनि जो अंगु 9,000 खां वधी वियो। 22,000 खां वधीक ज़ख़्मी। शहीदनि में 3,257 ॿारड़ा शामिल। यूनिसेफ जो चवणु आहे त गज़ा में हर मिंट दौरान हिकु ॿारड़ो शहीद थी रहियो आहे। रोज़ाने 400 खां वधीक ॿारड़ा इसराइली बमबारी में शहीद या ज़ख़्मी थी रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट एहतसाब अदालतुनि खे क़तई फ़ैसिलनि खां रोके छॾियो। नेब तरमीमुनि ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलुनि जी ॿुधणी अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो आहे त नेब तरमीमुनि ज़रिए सभु कुझु ख़तमु न थियो आहे, रुगो फॉर्म तब्दील थियो आहे। जस्टिस मंसूर जो इख़्तिलाफ़ी नोट बि आयो आहे। दरख़्वास्त ॾींदड़ चाहिनि त इख़्तिलाफ़ी नोट खां पोइ दरख़्वास्त में तरमीम बि करे सघनि था। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून लागू थी चुको आहे। अञा बि प्रैक्टिस एंड प्रोसीजर जे तफ़सीली फ़ैसिले जो इंतज़ार न करणु घुरिजे। मुस्लिम लीग नून भी फौरी तौर आम चूंडू कराइण जो मुतालबो करे छॾियो। एहसन इक़बाल जो चवणु आहे त आइन तहत मुल्क में फौरी तौर आम चूंडू थियण घुरिजनि। नवाज़ शरीफ़ मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। नवाज़ शरीफ़ जी वापसी सां मुस्लिम लीग नून जी लेवल प्लेइंग फील्ड वापसि थी रही आहे। लॻे थो त जनवरी जे आख़िरी हफ़्ते में आम चूंडू थींदियूं। निगरान वफ़ाक़ी सरकार गैस जे अघनि में वाधा वारे फ़ैसिले खे ॾुखियो करार ॾेई छॾियो। तवानाई वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद अली जो चवणु आहे त 10 सालनि दौरान गैस जे ज़ख़ीरनि में तमामु घणी घटिताई थी आहे। पावर सेक्टर में गर्दिशी कर्ज़ वधण बंदि थी विया आहिनि।
नुक़सान में भी घटिताई आंदी वेंदी। 57 सैकड़ो घरेलू वाइपेदारनि लाइ अघनि में इज़ाफ़ो न कयो वियो आहे। मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त मुल्की मुआशी हालतूं तमामु घणियूं ख़राब आहिनि। नवाबशाह में एसटीपी अगवान के भाव के मुबैना मुकाबले में जख्मी करण खिलाफ जिले के मुख्तलिफ शहरन में शटरबंद हड़ताल एहतजाजी मुजाहरा। नवाबशाह में धरने ते पुलिस की लठबाजी, औरतों ने कारकुनन ते वेश्याणो तशद्दुद। सिंध टीवी न्यूज़ के ब्यूरो चीफ ऐं JWC के मरकजी सदर जुल्फकार खासकली के भी खंभण की कोशिश। एहलकारन संदस गाड़ी जा शीशा तोड़े छड़ा। वक्फे सां चकरियूं, इलाइको जंग जो मैदान बनल रहो। DSP सिटी बदइखलाक़ी कंदड़ पुलिस एहलकार आसिफ अली डायरी के मुअत्तल करे छड़ियो। क्वार्टर गार्ड करे वधिक कार्रवाई करण जो ऐलान। जुल्फकार खासकली ते हमले खिलाफ मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा। सुप्रीम कोर्ट बार जी चूंडन में आसमान जहांगीर ग्रुप जो शहजाद शौकत कामयाब। हामिद खान ग्रुप के अब्दुल कुदूस के शिकस्त। दुर्बत थाने ते हथियारबंदन जो हमलो, एक पुलिस एहलकार समेत 5 ॼणा क़तल। हथियारबंदन थाने में घिड़ी पंजाब के 4 पहुरतुन के गोलियूं हणी क़तल करे छड़ियो। एक पुलिस एहलकार भी शहीद। निगरान वफाकी घरवज़ी सरफराज बुगटी नोटिस वरतो। रिपोर्ट तलब। जबरी पोरे खिलाफ जदोजहद की अलामत, वीरू कोलण हमेशा लाइ विछड़ी वई। अमरीकी सदर हथा फ्रीडम अवार्ड हासिल कंदड़ वीरू कोलण जो आख़िरी रस्मों जडे में अदा कई वयूं। सवे माण्हुनि जी शिरकत। मलीर जे इलाइक़े स्टील टाउन में दिल दुखोईंदड़ वाक़ियो। बेवा औरत गुर्बत सबब 2 मासूम ॿारनि समेत ज़हर पी छॾियो। नींगरी तड़पी फौत। औरत ऐं संदसि न्याणी बेहोश जी हालत में अस्पताल मुंतकिल। चूंड के भरिसां नारा कैनाल में बुॾी वियल हिकु नौजवान समेत 5 ॿारनि जा लाश ॿिए ॾींहुं भी हथ न अची सघिया। इंतजामिया बुॾी वियल कोठाड़नि खे कढण लाइ के भी उपाउ न वरिता। इलाइक़े में सोग। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां ॿेड़ी बुॾण जे हादसे ते ॾुख जो इज़हार। कंधाकोट में हथियारबंदन हिक ॼणे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हिकु मर्निंग टावर चौक वटि हथियारबंदन जी फायरिंग में भूरो भंगवार, गोलियुनि जो खाज। इरशाद चाचड़ गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। मदेजी वेझो नारे जाए खरोस बिरादरी में पुरानी तकरार तां हिकु ॼणो क़तल। हथियारबंदन ओशा खरोस के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हिकु ॼणो मर्निंग धुरनि में छिकतान। खोड़ा में हथियारबंदन वापारी के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ज़हीर मेतले जो सारियुनि जे फसल मां गोलियुनि सां प्रण थियल लाश वाक़े सबब इलाइक़े में ॾहकाओ। ठुल भरिसां नौजवान जो गोलियूं लॻल लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त नौजवान गढ़ी असम जो रहवासी हो। वधीक जांच कई पई वञे। वगण भरिसां 2 मासूम भाइर पाणी जे तालाब में बुॾी फौत। 4 वरहनि जे अली ऐं 2 वरहनि जे हैदर शाह जे वालिदैन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग। सिंध के मुख्तलिफ शहरन में रोड हादसनि के नतीजे में 7 ॼणा फौत। मटियारी वेझो कार ऐं चिंची में टक्कर सबब औरत समेत 2 ॼणा फौत। 2 मर्निंग। मीरपुर साकरे वेझो टायर बसण सबब शहज़ोर कल्टी थियण के नतीजे में 3 ॼणा फौत। टंडेलहर में सुजुकी कल्टी थियण सबब 1 ॼणो हयाती विञाए वेठो। 9 ॼणा ज़ख़्मी।
ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में पाकिस्तान बांग्लादेश खे 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। ओपनर फ़खर ज़मान ऐं अब्दुल्ला शफ़ीक़ जूं शानदार 50यूं। महमूदुल्लाह जी 50 बि बांग्लादेश खे शिकस्त खां न बचाए सघी। शाहिन शाह अफरीदी ऐं मोहम्मद वसीम जूं 3 विकेटूं। हारिस रऊफ़ ऐं इफ्तिखार अहमद जा 2 शिकार। क़ौमी क्रिकेट टीम जूं सेमीफाइनल में पहुचण वारियूं